अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में आके बलिकार मां हां फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। बलूचिस्तान जी ज़ियारत वारे इलाइक़े में पुलिस चौकीअ ते हथियारबंदनि जो हमिलो, फायरिंग जी ॾे वठ में 9 पुलिस अहलकार शहीद, 5 पुलिस अहलकारनि खे हथियारबंद अगवा करे विया। SSP ज़ियारत मूजिब शहीद अहलकारनि जा मड़ DHQ अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ऐं किर्गिस्तान विच में तारीख़ी लाॻापा क़ाइम आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार जा वसी मौक़िया मौजूद आहिनि। अमुन ऐं तरक़ी लाइ गॾिजी कमु करण वक़्त जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे मान में आज आने वारी तक़रीब सदर आसिफ अली ज़रदारी खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सनअती तरक़ी सीड़पकारी खे हथी ॾियण लाइ गॾिजी कमु करण लाइ पुरअज़म आहियूं। महिमान नवाज़ीअ ते किर्गिस्तान जे हम मुनसिब ऐं हुकूमत जो थोराइतो आहियां। किर्गिस्तान जे सदर जो चवणु आहे त पाकिस्तान सां लाॻापनि खे तमामु घणी अहमियत ॾियूं था। ईरान जे शहर कुम में शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनई जे जनाज़े नमाज़ अदा, लखे माण्हुनि जी शिरकत। मड़ सुभाणे इराक नियो वेंदो। तेहरान में बि शहीद सुप्रीम लीडर ऐं संदसि घर भातियुनि जे जनाज़े नमाज़ अदा कई वई हुई। शहीद आयतुल्लाह ख़ामनई तदफ़ीन 9 जुलाई ते मशहद में थींदी। सिंध सरकार पारां कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। ख़ुराक खाते खे डिजिटल बणाइण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई कई वेंदी। पंजाब ऐं सिंध में कणक जे रिकॉर्ड पैदावार थी आहे। क़ौमी कणक पॉलिसीअ जो तफ़सीली जाइज़ो वठण लाइ कमेटी जोड़ी वई आहे, जेका पंहिंजूं तजवीज़ूं सूबाई काबीना खे पेश कंदी। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाइ 6 अरब रुपयनि खां वधीक जी बजट मंज़ूर। मेयर काशिफ शोरो जी सदारत हेठि हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो इजलास। मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो गोड़। बजट जूं कापियूं फाड़ियूं वयूं। नारेबाज़ी। मुख़ालिफ़ धुर जे एहतजाज बावजूदि ऐवान नए माली साल लाइ 6 अरब 33 करोड़ 11 लख रुपयनि जी बजट मंज़ूर करे वरिती। तलहार में आबादगारनि जो पाणीअ खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मीरवा कैनाल जे पुठड़ीअ जा आबादगार हैदराबाद बदीन रोड ते धरणो हणी वेही रहिया। एहतजाज सबबि हैदराबाद बदीन मिठी ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बि मुअत्तिल। आबादगारनि जो चवणु आहे त सारियुनि जे पोखीअ जी मुंद शुरू थींदे ई पाणीअ जी अथर अधु खोट पैदा थी वई आहे। आबपाशी खाते जो वज़ीर ऐं ॿिया नोटिस वठनि, पाणी फ़राहम करे बदहालीअ खां बचायो वञे। खानपुर महर वेझो वाटर कोर्स में 2 मासूम नींगरियूं ॿुॾी फोत। ॻोठ इस्माइल पिताफ़ीअ में घर भरिसां वाटर कोर्स में किरी 10 साला अजवा ऐं 8 साला सुबियाणी पिताफ़ी ॿुॾी फोत थी वयूं आहिनि। नींगरियुनि जा लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। घर पहुचण ते घर में कोहराम।